मुंहिंजा दोस्त दिल्ली जे शहर में ख्वाजा निजामुद्दीन औलिया गुज़ारे थो वञे, वक्त जो कामिल वलीउल्लाह है। अल्लाह जे वली वसियत कई आहे त मां मरां, मुंहिंजो जनाज़ो उहो पढ़े जंहिंमें शर्त लभनि। कहिड़ा? ॿुधो, हज़रत महबूब इलाही निजामुद्दीन औलिया जी ॻाल्हि ॿुधजो। जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो उहो पढ़े जंहिंमें ही शर्त हुजनि। कहिड़ा शर्त? हज़रत महबूब इलाही तो फरमाए, पहिरों शर्त इहो आहे त हुनजो सॼी ज़िंदगी तहज्जुद क़ज़ा न थियो हुजे। ॿियो शर्त इहो आहे जे सॼी ज़िंदगी बिना वज़ू आसमान ॾे न ॾिठो हुजे। टियों शर्त इहो आहे त सॼी ज़िंदगी हुनजी जमात सां नमाज़ क़ज़ा न थी हुजे। चौथो शर्त आहे त हुनजी सॼी ज़िंदगी तकबीर ऊला अल्लाह अकबर चई पहिरीं तकबीर में शामिल थियणु क़ज़ा न थियो हुजे। पंजो शर्त इहो आहे त सॼी ज़िंदगी बिना नागे रोज़ाने हुन क़ुरान जी तिलावत कई हुजे, हिकिड़ो ॾिहाड़ो बि हुनजो क़ुरान जे तिलावत मां न गुज़रियो हुजे। छहों शर्त इहो आहे जे सारी ज़िंदगी पंहिंजे हथ जी कमाई सां खाधो आहे। सतों शर्त इहो आहे त सारी ज़िंदगी निंड हुन बिना वज़ू कान कई आहे, वज़ू करे पोइ निंड कंदो हुजे। अठों शर्त हुनजो इहो आहे त सारी ज़िंदगी हुनजो इशराक क़ज़ा न थियो हुजे। नओं शर्त हुनजो आहे त सारी ज़िंदगी अवाबीन जा नफ़िल क़ज़ा न थिया हुजनि। ॾहों शर्त इहो आहे त सारी ज़िंदगी हुन पराई उघड़ न ॾिठी हुजे। वसियतनामो लिखी सही करे सेरांदी रखी, बाबा हे शर्त ॻोल्हजो, जनाज़ो उहो पढ़ाइजो। जेकॾहिं अहिड़ा शर्त न लभनि त मूंखे न पूरजो, जनाज़ो भली ॿाहिरि पियो हुजे। महबूब इलाही से महबूब इलाही हो, निजामुद्दीन औलिया का मामूली ॻाल्हि कान्हे का, वॾो कामिल वलीउल्लाह आहे। किसो मुख़्तसर, मरी वियो, जॾहिं मरी थो वञे हाणे साईं ऐलान थियो, बाबा साईं गुज़ारे वियो। आलिम, हाफ़िज़, कारी, परहेज़गार, मुफ्ती, हाजी, सालिह कई हुन जा मुरीद हा। लखनि जे तादाद में ख़ल्क़ गॾु थी आहे। आलिम आया, बाबा जनाज़ो केरु पढ़ाए? बाबा अचे को मर्द मैदान में, हे चिठो लिखियो पियो आहे, 10 शर्त जंहिंमें सो जनाज़ो पढ़ाए। ऐलान थियो, बाबा हे चिठो साण आहे। महबूब इलाही चयो आहे त हे 10 शर्त जंहिंमें हुजनि सो जनाज़ो पढ़ाए। केरु पढ़ाए? वॾा मुफ्ती, वॾा आलिम, वॾा हाजी, वॾा हाफ़िज़, ज़ाहिद, परहेज़गार। कंहिं चयो मां तहज्जुद पढ़ंदो ई कोन आहियां। कंहिं चयो त मूंखां रोज़ानो कॾहिं न कॾहिं नागो थी वेंदो आहे, जमात क़ज़ा थी वेंदी आहे। कंहिं चयो त मां इशराक कोन पढ़ंदो आहियां। कंहिं चयो त मूंखे फलाणो ऐब आहे। अहिड़े तरीक़े सां को कोन लधो। 3 ॾींहं गुज़री विया, 3 ॾिहाड़ा गुज़री विया। 3 ॾिहाड़नि गुज़रण ताईं को मैदान में कोन लथो। अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो मैदान ते पियो आहे, केरु पढ़ाए? ऐं ईअं बि कोन हुनजो सभु कुझु मां थो पढ़ाया। अदब हो, हया हो। जॾहिं मुंहुं में शर्त नथो लभे तव्हां छो पढ़ाया? 3 ॾिहाड़ा गुज़री विया, कंहिं जनाज़ो न पढ़ायो, लाश पियो आहे। जॾहिं 3 ॾिहाड़ा गुज़रिया त 3 ॾिहाड़े गुज़रण खां बाद में वक़्त जो बादशाह हो, नालोस मोहम्मद शाह तुग़लक, सभई जो रहमतुल्लाह ताला अलैह। अवां ॿुधो आहे तारीख़ुनि में, मोहम्मद शाह तुग़लक आयो, रोई ॾिनई। माण्हुनि चयो छो थो रोई? चवे थो बुज़ुर्ग खे मिड़ई मुंहिंजो ऐब उघाड़ो हो, मां पाण खे लिकायो पे 10 शर्त मुंह में आहिनि। सारी ज़िंदगी तहज्जुद क़ज़ा कोन थियो आहे। कॾहिं बिना वज़ू आसमान ॾे कोन ॾिठो अथमि, कॾहिं बिना वज़ू बिस्तरे ते कोन सुतो आहियां। सारी ज़िंदगी खज़ाने खे हथ कोन लातो अथमि, हथ जी कमाई सां खाईंदो आहियां। इशराक क़ज़ा कोन थियो आहे, अवाबीन क़ज़ा कोन थी आहे, जमात सां नमाज़ क़ज़ा कान थी आहे, तकबीर औला मुंहिंजी फौत कान थी आहे। बिस्तरे ते हमेशह आराम सां वज़ू करे सुम्हंदो आहियां। बादशाह थी करे मां सारी ज़िंदगी पराई उघड़ कान ॾिठी आहे। चओ सुभान अल्लाह। अबा सच ॿुधा, अहिड़नि बादशाहनि ते 7 वलियनि जी छांव आहे या न आहे? ऐं अॼुकल्ह शराब मां वांद काई कान्हे। 24 कलाक शराब आहे, 24 कलाक मुंहिंजा अदा हराम आहे, 24 कलाक रिश्वत आहे, 24 कलाक ख़ुल्क़ ख़ुदा जी ते ज़ुल्म आहे।